आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। उस्ताद इमदाद साहब, तव्हां मौसीक़ी के हिसाब सां घणो कुझु पढ़ायो आहे, ॾिठो आहे ऐं दुनिया घुमी आहे, त तव्हांखे मौसीक़ीअ मां कहिड़ी क़िस्म जी ख़ुशी बि आहे ऐं कहिड़ी क़िस्म जो रंज बि आहे, त असांजे नाज़रीन ॿुधाईंदा त महिरबानी थींदी। ख़ुशी आरफ़ानी काफ़ी ॻाईंदा आहियूं, ख़ुशि आहियूं असां। भाई हुकूमत सार कान थी लहे कंहिं क़िस्म जी बि, कंहिं क़िस्म जी बि न। रेडिया ख़तमु थी विया, PTV ख़तमु थी वई। हाणे उते जेके बि प्रोड्यूसर डायरेक्टर वेठा आहिनि, पंहिंजा नानी वेड़ो कयो, पंहिंजी बजट पाण वेठा खाइनि। भाई फ़नकारनि जी सार कोन था हलाइनि, फ़नकारनि खे विसारे छॾियो अथनि। उहो फ़नकारनि जे लाइ जीअं अॻु में हूंदो, 15 ॾींहं 20 ॾींहं अॻु में लिखंदा हुआ, लेटर कढंदा हुआ, नाले सां टाइम लिखंदा हुआ, काफ़ियूं लिखंदा हुआ, रागणियूं लिखंदा हुआ, ठेका लिखंदा हुआ, छा ॻाईंदो, छा कंदो, पुछंदा हुआ। हींअर कंहिं क़िस्म जी पुछाई कान्हे, कंहिं क़िस्म जो किथे कुझु बि कोन्हे को, माना इदारा ख़तमु थी विया। न त रेडियो गेट टपण बि हिकिड़ो वॾी ॻाल्हि हूंदी, गेट बि माण्हू टपी सघंदो हो। साहब, असांजे नाज़रीन खे हींअर तव्हां कंहिंजो कलाम पिया ॿुधायो? चलो रांझे बिना भी सैया लगती नहीं दवा, लगती नहीं दवा, दवा दवा लगती नहीं दवा, लगती नहीं दवा, दवा लगती नहीं दवा, ढोले बिनु सैया लगती नहीं दवा, रांझे बिनु सैया लगती नहीं दवा। सै हकीम आवन बाबा फक्या बतमन, सै हकीम आवन बाबा फक्या बतमन, दारू न जाने दर्द का कैसा तबीब था, दारू न जाने दर्द का कैसा तबीब था, लगती नहीं दवा, दवा दब दूर कर है, लगती नहीं दवा, दवा दवा लगती नहीं दवा, ढोले बिना वैसैया लगती नहीं दवा है, रांझे बिना वैसैया लगती नहीं दवा। जी नाज़रीन, अचो त इमदाद हुसैन नदीर साहब खां पुछूं था त उहे हींअर असांखे कंहिंजी शाइरी ॿुधाइनि था। हींअर दिलदार हुसैन अबड़े जी शाइरी था ॿुधायूं, लाड़काने जो सुठो शाइर आहे। अख सां अटकाए मेरी, अख सां अटकाए ऐं निंद्रा नेणनि खां छॾाए मेरी, अख सां अटकाए मेरी, अख सां अटकाए ऐं निंद्रा नेणनि खां छॾाए मेरी, अख सां अटकाए। दिलदारत तोखे तरस न पिया, दिलदारत तोखे तरस न पिया, तोखे तरस न पियो, दिलदारत तोखे तरस न पियो, दर्द ॾई त ॾुखाए में, दुख दर्द ॾई त ॾुखाए में, अहिड़ी अख सां अटकाए में, अहिड़ी अख सां अटकाए में,
खां छॾाए में अहिड़ी अख सां अटकाए। संदसि खां पुछंदासीं त हींअर कंहिंजो कलाम ॿुधाईंदा? हींअर मेहरान साहब जो हमरा साहब जो कलाम ॿुधाईंदासीं। हे बीठा हुयासीं मेला हुयासीं दे बीठा हुयासीं मेला हुयासीं किरी जो थियासीं अकेला हुयासीं किरी जो थियासीं अकेला हुयासीं जे बीठा हुयासीं मेला हुयासीं जे बीठा हुयासीं मेला हुयासीं किरी जो थियासीं अकेला हुयासीं किरी जो थियासीं अकेला हुयासीं। अंधेरो तहाणे सफ़र में अचे थो अंधेरो तहाणे सफ़र में अचे थो अंधेरो तहाणे सफ़र में अचे थो हलिया पाण घर खां सवेरा हुयासीं हलिया पाण घर खां सवेरा हुयासीं किरी जो थियासीं अकेला हुयासीं किरी जो थियासीं अकेला हुयासीं बीठा हुयासीं त मेला हुयासीं किरी जो थियासीं अकेला हुयासीं किरी जो थियासीं अकेला हुयासीं। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल